सदर आसिफ अली ज़रदारी जी बीजिंग के अवामी हाल में आमद। चीनी सदर शी जिनपिंग संदसि इस्तक़बाल किया। चीनी हथियारबंद फौज के दस्ते पारा सदर आसिफ अली ज़रदारी की गार्ड ऑफ ऑनर पेश। सदर आसिफ अली ज़रदारी की आमद ते बिनी मुल्कन जा कौमी तराना वजाया विया। सदर आसिफ अली ज़रदारी जी चीन के नेशनल पीपल्स कांग्रेस स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन चाओ लीची से मुलाकात। सदर और चीनी बिनी मुल्कन विच में पायदार दोस्ती के उजागर किया। पधराई मौजूद इजलास में साइंस और टेक्नोलॉजी, शमसी तवानाई, इंफ्रास्ट्रक्चर और ज़राअत में सहकार के हथी ॾियण की ज़रूरत ते पिण ज़ोर ॾिनो वियो। चीन पाकिस्तान इक़्तिसादी राहदारी अवाम ते बदल तरक्की जो रोशन मिसाल करार। सदर आसिफ अली ज़रदारी जो बीजिंग में चीन के कौमी हीरोज़ यादगार जो भी दौरो। यादगार ते गुल रखा, भेटा पेश। सिंध के सीनियर वज़ीर शजील इनाम मेमून की बीजिंग में चीनी ईवी बस ठाहींदड़ कंपनी के अख्तियारन से मुलाकात। सिंध में सीड़पकारी की दावत। शजील इनाम मेमून जो चवण है तो सिंध सरकार सीड़पकारन के हर मुमकिन सहूलतों फराहम कंदी, जैमें टैक्स में रियायत, ज़मीन की फराहमी और रेगुलेटरी मंजूरी की अमल के आसान बनाना शामिल है। कराची में ईवी बस प्लांट की क़याम से रोज़गार जा मौक़ा पैदा थींदा। साफ़ और कारआमद ट्रांसपोर्ट सिस्टम ॾांहुं मुंतक़िली तेज़ थींदी। वफाकी घरू वज़ीर मोहसिन नकवी की बीजिंग में चीनी हम मनसब से मुलाकात। इंटेलिजेंस शेयरिंग के वधीक बेहतर बनाने ते इतफाक़। मुलाकात दौरान पैरामिलिट्री फोर्सेस लाए बॉर्डर के महफूज करने लाइ सहकार ते भी ॻाल्हि ॿोल। पुलिस लाइ जदीद औज़ार और टेक्नोलॉजी चीन में हासिल करण बाबत ख़्यालन की ॾेवट। बीजिंग पुलिस और इस्लामाबाद में सहकार वधाइण जो फ़ैसिलो। मोहसिन नकवी जो चवण है तो चीन में पुलिस लाइ जदीद टेक्नोलॉजी और औज़ार मिलंदा। कश्मीर बणजंदो पाकिस्तान। कश्मीर और पाकिस्तान जो रिश्तो लाज़िम और अणठिन है। कश्मीर काल भी पाकिस्तान जो हिस्सो हो, अज भी है और सदाई रहंदो। सिपह सालार जनरल सैयद आसिम मुनीर जो मुज़फ़राबाद में कश्मीर ॾियारे ते ख़िताब चवे तो जेकॾहिं असां मुतहद और मज़बूत आहियूं त हर मुश्किल के मुंहुं ॾेई सघूं था। अज सुभाणे या थोड़े अरसे ताईं वालल कश्मीर में ज़्यादती करे सघिजे थी, पर सदाई लाइ न। कश्मीर जो फ़ैसिलो कंहिं मढ़ियल फ़ौज के न पर कश्मीर के अवाम के करणो है। कश्मीर लाइ 3 जंगियूं विढ़ियूं आहिनि, 10 जंगियूं ॿियूं विढ़णियूं पयूं त बि विढ़ंदासीं। वालल कश्मीर में इंसानी हक़न की सूरत हाल संगीन है। भारत कश्मीरिन के उनके बुनियादी हक़न और आज़ादी का महरूम करे रहियो है। पाकिस्तान हमेशा पंहिंजे कश्मीरी भाइरन और भेनरुन से गॾु बीठो रहंदो। सदर आसिफ अली ज़रदारी जो कश्मीर ॾियारे ते पैगाम चवे तो कश्मीरिन जी इख़लाक़ी, सिफ़ारती और सियासी हिमायत जारी रखंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो तो ख़ुद मुख्तारी जो हक़ आलमी कानून जो बुनियादी असूल है। कश्मीरी खौफ और दहशत के माहौल में ज़िंदगी गुजारे रहा है। आलमी बिरादरी भारत के कश्मीरी अवाम के आज़ादी से पंहिंजे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो करण की इजाज़त ॾियण लाइ दबाव विझे। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में कश्मीरिन सां एके जो ॾिहाड़ो अॼु शानदार नमूने मल्हायो पियो वञे। सॼे मुल्क में ऐं आज़ाद कश्मीर में सुबुह 10 वॻे 1 मिनट की ख़ामोशी इख्तियार कई वई। इस्लामाबाद में कश्मीरिन सां ॿधी जे इज़हार लाइ पडी ऑफिस का डी चौक ते रैली। वफ़ाकी वज़ीरन, पडी ऑफिस के अमलदारन, शहरन और स्वीट होम के ॿारनि की वॾे अंग में शिरकत। को हाल पुल ते हथन की इंसानी ज़ंजीर ठाहे वालरल कश्मीर के अवाम से यकजहती जो इज़हार किया वियो। सायरन वजाया विया। कश्मीरिन की सियासी, इख़लाक़ी और सिफ़ारती हिमायत जारी रखण जो वर्चाव। पाक फौज पारा वालरल कश्मीर के अवाम की मुनसिफ़ानी जदोजहद की हिमायत जो वर्जाव। ISPR जो चवण है तो कश्मीरी अवाम भारतीय रियासती सरपरस्ती में थींदड़ जुल्म बर्दाश्त करे रहियो है। हथियारबंद फौज पाकिस्तान की सालमियत की हिफाजत लाइ हमेशा तैयार है। वो पंहिंजे कश्मीरी भाइरन से कुलो कुले में मिलाए बीठा आहिनि। कश्मीर से ॿधी जे इज़हार लाइ कराची समेत सिंध के मुख़्तलिफ़ शहरन में रैलियूं। कराची में सूबाई वज़ीर सरदार शाह मेयर कराची मुर्तज़ा वहाब की अगवानी में धार धार रैलियूं कढियूं वयूं। दादू, बदीन, खैरपुर, मरकूट, कंडियारो, रोहड़ी, ठुल में रैलियूं कढियूं वयूं। बिरासिटी, चिल्हार, जोही, जाम साहब,
काज़ी अहमद कोटड़ी उबावड़े में रैलियूं, स्कूलनि में तकरीबूं मुनक़िद, रैलियुनि में सरकारी मुलाज़मन समेत मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि जी शिरकत। अॻवाणनि जो चवणु आहे त पाकिस्तान कश्मीरियुनि जे हक़ ख़ुदि इरादियत जी हिमायत जारी रखंदो ऐं भारतीय ज़ुल्मनि खे हर फोरम ते वाइको कयो वेंदो। सिंध हाई कोर्ट जो सीनियर तरीन जज जस्टिस नेमतुल्लाह फलपोटो रिटायर थी वियो। जस्टिस सलाउद्दीन पंवर सिंध हाई कोर्ट जो सीनियर तरीन जज मुक़रर। जस्टिस सलाउद्दीन पंवर 2028 में रिटायर थी वियो। इस्माइली बिरादरी जो रूहानी पेशवा प्रिंस करीम बाग़ा ख़ान लाडाणो करे वियो। प्रिंस करीम बाग़ा ख़ान 4 फरवरी ते पुर्तगाल जे गादी वारे शहर लिस्बन में 88 वर जी ॼमार में दम ॾिनो। मौलाना शाह करीम अल हुसैनी इस्माइली जमात जो 49 रूहानी पेशवा हो। मौलाना शाह करीम जी जनाज़े नमाज़ लिस्बन में अदा करण जो ऐलान जारी कल पधराई मूजिब प्रिंस करीम आगा जी तदफीन जे हंध जो ऐलान नाहे थियो। इंतज़ाम मुकम्मल करण बाद तारीख़ ऐं वक़्त जो ऐलान थींदो। प्रिंस करीम आगा ख़ान पंहिंजी वसियत में जानशीन नामज़द कयो हो। वसियत प्रिंस करीम आगा ख़ान जे ख़ानदानी जमात जे सीनियर मेंबरनि जी मौजूदगी में पढ़ी ॿुधाई वेंदी। वकीलनि नाजाइज़ मुतालबा मञण लाइ SSP ऑफिस में धरणो हयो। संदन धमकियुनि ऐं गारियुनि सां इमेज मुतासिर थियो। हैदराबाद जे SHOs एहतिजाज तौरु मोकिल जूं दरख़्वास्तूं ॾेई छॾियूं। पुलिस खाते जी तज़लील कई वई। क्रिमिनल माइंड जा माण्हू ताना ॾेई रहिया आहिनि। फर्ज़नि जी अदायगी में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। मोकिलुनि लाइ ॾिनल दरख़्वास्तुनि जो मतन। गंबर जे ॻोठ लालबख्श कांधड़ो में औरत ते वेश्याणो तशद्दुद। जवाबदारनि ज़ाहिदा कांधड़ो ते सीखुनि सां तशद्दुद कयो। पुलिस केस दाख़िल न कयो। मुतासिर औरत पारां इंसाफ़ जी अपील। नवाबशाह भरिसां ॻोठ मियां ख़ान भिंद वटां बेगुनाह मोरी मां औरत जो लाश हथ ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतकिल। पुलिस ज़रिए मूजिब औरत जो मथो धड़ खां धार कयो वियो। औरत जी सुञाण न थी सघी आहे। कराची जे जुमा ॻोठ मां अगवा ॼाणायल SI खे बदीन पुलिस पारां गिरफ़्तार करण जो इंकशाफ। पुलिस ऑफिसर ज़ुल्फ़कार अली पीराड़ी जे मामे ज़िली काउंसिल मेंबर जो चवणु आहे त ज़ुल्फ़कार अली खे घर ॿाहिरां सादा कपिड़ा पहिरियल हथियारबंद अगवा करे विया। समाट टाउन थाणे जी पुलिस ॿुधायो त ज़ुल्फ़कार खे बदीन पुलिस गिरफ़्तार करे वई आहे। नसीराबाद में वधंदड़ बदअमनीअ ख़िलाफ़ शहरनि जो थाणे आॾो धरणो एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त गुज़िरियल राति वापारी अकबर सुलगी खां हथियारबंद 3 लख रुपया फुर करे विया। ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे फुरकियल रक़म वापसि कराई वञे। नगवाणी वेझो ग़रीबाबाद वारे इलाइक़े में बाखलाणी ऐं हिजवाणी बिरादरी जी ॿिनि में पुराणे तकरार खां झेड़ो। गोलियूं लॻण सबबि ज़फ़र हिजवाणी मारिजी वियो। ॿ ॼणा सख़्तु ज़ख़्मी ॻणती जोगी हालत में इस्पताल मुंतकिल। धुरनि में चिकताण बरक़रार। ऐं बालूजा कुबा वेझो हर साल जी हिन साल बि 29 सालियानी 3 ॾींहंनि वारी मुफ़्त अखियुनि जी कैंप जारी। मुफ़्त एक्सरे मलेरिया ऐं ॿियूं टेस्टूं मुफ़्त में कई पियूं वञनि। ॾूना इलाइक़नि मां अखियुनि जा मरीज़ मर्द तोड़े औरतूं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सदर आसिफ अली ज़रदारी संदसि न्याणी MNA आसिफा भुट्टो ज़रदारी ऐं MP अली हसन ज़रदारी जी महिरबानी जो हू हर साल अखियुनि जे मरीज़नि जो मुफ़्त इलाज लाइ कैंप लॻाइनि था।